ओम शांति। अदिति मिली तारीख़ है 5/11/2025। मिठे मिठा बाप करे चवंदा मिठे मिठे ॿार। ये सॼी दुनिया रोगियुनि जी वॾी हॉस्पिटल आहे। बाबा आया आहिनि सॼी दुनिया खे निरोगी ठाहिण। प्रश्न: कहिड़ी स्मृति रहे त कॾहिं बि मुरझाइश व दुख जी लहर न अची सघे? कहिड़ी स्मृति रहे त कॾहिं बि मुरझाइश व दुख जी लहर न अची सघंदी आहे? उत्तर: हाणे असां हिन पुराणी दुनिया पुराणे घर खे छॾे घर में वेंदासीं। पोइ वापसि असां नई दुनिया में ईंदासीं, पुनर्जन्म वठंदासीं। असां हाणे राजयोग सिखूं था राजई में वञण जे लाइ। बाबा असां ॿारनि जे लाइ रूहानी राज स्थापना था कनि। ये स्मृति रहे त दुख जी लहर न अची सघंदी। गीता ताहीं माता ताहीं पिता आहे। ओम शांति। गीत कोई तव्हां ॿारनि जे लाइ न आहे, नए नए खे सम्झाइण लाइ आहे। ईअं बि न की हिते सभु समझदार ई आहिनि। बेसमझ खे समझदार ठाहिबो आहे न। ॿार सम्झंदा आहिनि असां केतिरा बेसमझ थी विया हुआसीं। हाणे बाबा असांखे समझदार ठाहींदा आहिनि। जिस स्कूल में पढ़ी करे ॿार केतिरो समझदार थी वेंदा आहिनि। हर हिकु पंहिंजी पंहिंजी समझ सां बैरिस्टर इंजीनियर आदि ठहींदा आहिनि। ये त आत्मा खे समझदार ठहिणो आहे। पढ़ती भी आत्मा आहे शरीर द्वारा, परंतु ॿाहिरां में जो शिक्षा मिलंदी आहे उहा आहे अल्पकाल जे लाइ शरीर निर्वाह। भल कोई कन्वर्ट बि कंदा आहिनि, हिंदुअनि खे क्रिश्चन ठाहे ॾींदा आहिनि। कंहिं लाइ? थोरो सुख पाइण लाइ, पैसा नौकरी आदि सहज मिलण लाइ, आजीविका जे लाइ, है न। भल माण्हू पढ़ंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पहिरियों आत्म अभिमानी ठहिणो पए। हीअ मुख्य ॻाल्हि आहे। श्रुति इहा आहे ही रोगियुनि जी दुनिया। अहिड़ो कोई मनुष्य न जो रोगी न ठहींदो आहे। कुझु न कुझु थींदो ई रहंदो आहे। ये सॼी दुनिया वॾे ते वॾी हॉस्पिटल आहे न, जंहिंमें सभु मनुष्य पतित रोगी आहिनि। बाबा रोगी के हिसाब सां चवनि था, शरीर सां त आहिनि ई, लेकिन बाबा आत्माउनि खे चवनि था कि आत्मा सभु पतित रोगी आहिनि। आयु बि ॾाढी कम थी वेंदी आहे। अचानक मृत्यु खे पाए वठंदा आहिनि। काल जे चंबे में अची वेंदा आहिनि। ये बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। तव्हां ॿार सिर्फ़ु भारत जा ई न, सॼे विश्व जी सर्विस कंदा आहियो गुप्त रीति सां। मूल ॻाल्हि इहा, बाप खे कोई न ॼाणंदो आहे। मनुष्य थी करे ऐं पारलौकिक बाप खे न ॼाणंदा आहिनि, उन्हनि सां प्यार न रखंदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि मूंसां गॾु प्यार रखो, रूहानी प्यार। मूंसां गॾु प्यार रखंदे रखंदे तव्हांखे मां साथ में वापसि वठी वेंदुमि। जेसि ताईं वापसि हलो तेसि ताईं हिन छीछी दुनिया में रहणो पए। पहिरियों त देह अभिमान खां देही अभिमानी ठहो, तॾहिं तव्हां धारणा करे सघंदा आहियो ऐं बाप खे यादि करे सघंदा आहियो। अगरि देही अभिमानी न ठहींदव त कोई कम जा न। देह अभिमानी त सभु आहिनि। तव्हां सम्झंदा बि आहियो कि असां आत्म अभिमानी न ठहींदा आहियूं। तव्हां सम्झंदा बि आहियो असां आत्म अभिमानी न ठहींदा, बाप खे यादि न कंदा त असां उहे ई जो पहिरियों हुयासीं उहे ई रहंदासीं। मूल ॻाल्हि आहे हिते ख़ुदि खे आत्मा सम्झणु। आत्मा सम्झण सां ई परिवर्तन थींदो आहे। बाबा जी यादि बि ईंदी आहे। बाबा खे यादि बि करे सघंदासीं। न रचना खे ॼाणण जी आहे। मूल ॻाल्हि छा आहे? देही अभिमानी ठहिण जी। ॻायल बि आहे रचता ऐं रचना जो ज्ञान। ईअं न कि पहिरियों रचना पोइ रचता जो ज्ञान चईंदासीं, न। पहिरियों रचता बाप, उहो ई बाप आहे न। चइबो बि आहे ही गॉड फादर। उहो अची करे तव्हां ॿारनि खे आपसमान ठाहींदा आहिनि। बाबा त सदैव आत्म अभिमानी आहिनि ई, हिन करे उहे सुप्रीम आहिनि।
है न। बाप त सदैव आत्म अभिमानी आहिनि, इन करे उहे सुप्रीम आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त आत्म अभिमानी आहियां, जंहिंमें प्रवेश कयां उन्हनि खे बि आत्म अभिमानी ठाहींदो आहे। इन में प्रवेश कंदो आहे, इन खे कन्वर्ट करण जे लाइ। छो जो इहा बि देह अभिमानी थी विया आहे न ब्रह्मा बाबा, है न। इन्हनि खे चइबो आहे इन्हनि खे चई बाबा पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यथार्थ रीति यादि करो। अहिड़ा ॾाढा मनुष्य आहिनि जो सम्झंदा आहिनि आत्मा अलॻि आहे, जीव अलॻि आहे। आत्मा देह सां निकिरी वेंदी आहे त ॿ चीजूं थी वियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, आत्मा ई पुनर्जन्म वठंदी आहे। आत्मा ई शरीर वठी करे पाट वॼाईंदी आहे। बाबा बार सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, हिन में ॾाढी महिनत आहे। जीअं स्टूडेंट पढ़ण जे लाइ एकांत में बगीचे में आदि में वञी करे पढ़ंदा आहिनि न, पादरी माण्हू बि घुमण वेंदा आहिनि त हिकदमि शांति रहंदा आहिनि। उहो कोई आत्म अभिमानी न रहंदा आहिनि, क्राइस्ट जी यादि में रहंदा आहिनि। घर में रही करे बि यादि त करे सघंदा आहिनि, परंतु ख़ासि एकांत में वेंदा आहिनि क्राइस्ट खे यादि करणु ॿियो कोई तरफ़ ॾिसंदा बि न आहिनि। जो सुठा हूंदा आहिनि न, सम्झंदा आहिनि असां क्राइस्ट खे यादि कंदे कंदे हुन वटि हली वेंदासीं। क्राइस्ट हेवन में वेठो आहे, असां बि हेवन में हली वेंदासीं। ईअं माण्हू सम्झंदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहिनि क्राइस्ट हेवनली गॉड फादर वटि वियो, असां बि यादि कंदे कंदे हुन वटि हली वेंदासीं। ईअं माण्हू सम्झंदा आहिनि। सभु क्रिश्चन हुन हिक जा ॿार ठहिरिया। पोइ बि उहे चईंदा आहिनि कि क्राइस्ट सन ऑफ गॉड आहे। कम से कम उहे इहे त सम्झंदा आहिनि न कि क्राइस्ट हेवनली गॉड फादर वटि वियो, मतिलबु क्राइस्ट ऐं भॻवानु अलॻि आहे। इहे त सम्झंदा आहिनि न, उन्हनि में कुझु ज्ञान ठीकु आहे, है न। भले क्राइस्ट हेवन में वेंदो न आहे, लेकिन हेवन स्थापना करण वारे भॻवान खे यादि कंदो आहे न, फादर खे, है न। त इन करे उहो इंसान ऐं भॻवान खे मिक्स न कंदा आहिनि, इन करे कुझु ज्ञान ठीकु आहे। लेकिन क्राइस्ट जी आत्मा त ऊपर मथे न वई न। क्राइस्ट जो नाम त शरीर ते आहे, जंहिंखे फांसी ते चढ़ायो। आत्मा त फांसी ते न चढ़ंदी। जॾहिं क्राइस्ट जी आत्मा गॉड फादर वटि वई, इहे चइण बि रॉन्ग आहे। वापसि कोई कीअं वेंदो, है न। बाबा चवंदा आहिनि अटे में लूणु मिसल सच आहे, लेकिन त बि क्रिश्चन माण्हू इहे त सम्झंदा आहिनि कि भॻवानु अलॻि आहे, क्राइस्ट अलॻि आहे। वापसि त कोई कीअं वेंदो, जेसि ताईं बाबा न अचे, असां सभिनि आत्माउनि खे सतो प्रधान पावन न ठाहे, तेसि ताईं छीची आत्माऊं थोरी मथे वेंदियूं। हर हिक की स्थापना पोइ पालना ज़रूरु करणी आहे। मकान खे पोताई आदि कराइबी आहे, इहे बि पालना आहे न। हाणे बेहद जे बाप खे तव्हां यादि करो। इहा नॉलेज बेहद जे बाप जे सवाइ कोई ॾेई न सघंदो। पंहिंजो ई कल्याण करिणो आहे, रोगी खां निरोगी ठहिणो आहे। इहे रोगियुनि जी वॾी हॉस्पिटल आहे, सॼी विश्व रोगियुनि जी हॉस्पिटल आहे। रोगी ज़रूरु जल्दी मरी वेंदा, बाबा अची करे हिन सॼी विश्व खे निरोगी ठाहींदा आहिनि। ईअं न कि हिते ई निरोगी ठहींदा। बाप चईंदा आहिनि निरोगी हूंदा ई आहिनि नई दुनिया में, पुराणी दुनिया में निरोगी थी न सघनि, है न। पुराणी दुनिया में निरोगी थी न सघनि, छो जो पुराणी दुनिया आहे ई विक्रमी दुनिया। त हिते माण्हुनि खे विकारनि जे वश थी करे कर्म करिणो पवंदो आहे न। इहे लक्ष्मी नारायण निरोगी एवर हेल्दी हुया, हुते आयु बि वॾी हूंदी आहे। रोगी विश्व सूंदा ई आहिनि, रोगी विश्व सूंदा आहिनि, वाइसलेस रोगी न हूंदा आहिनि। इहा आहे ही संपूर्ण निर्विकारी दुनिया। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि हिन समय सॼी विश्व ख़ासि भारत रोगी आहे। तव्हां ॿार पहिरियों निरोगी दुनिया में ईंदा आहियो, निरोगी ठहींदा आहियो यादि जी यात्रा सां। यादि सां त हली वेंदव पंहिंजे स्वीट होम।
बाबा खे यादि कंदे कंदे असां पंहिंजी स्वीट होम हली वेंदासीं। इहा बि हिकु यात्रा आहे न, आत्मा जी यात्रा आहे, बाप परमात्मा सां गॾु वञण जी। इहा स्पिरिचुअल यात्रा आहे, इहा अक्षर कोई सम्झी न सघंदो। तव्हां बि नंबरवार ॼाणंदा आहियो, परंतु भुलिजी वेंदा आहियो। मूल ॻाल्हि आहे ई इहा, सम्झाइण बि ॾाढो सहज आहे, परंतु सम्झाइण उहा जो ख़ुदि बि रूहानी यात्रा ते हुजनि। ख़ुदि हूंदा न, ॿियनि खे ॿुधाईंदा त तीर न लॻंदो। सचाई जो जौहर खपे। असां बाबा खे एतिरो यादि कंदा आहियूं जो बसि। स्त्री पति खे केतिरो यादि कंदी आहे। इहे त पतियुनि जो पति आहे, बापनि जो बाप आहे, गुरुअनि जो गुरु आहे। गुरु माण्हू बि हुन बाप खे यादि कंदा आहिनि। क्राइस्ट बि बाप खे यादि कंदा हुया, परंतु उन्हनि खे कोई ॼाणंदा न हुया। बाबा बाप जॾहिं अचनि तॾहिं अची करे पंहिंजी पहचान ॾियनि। भारतवासियुनि खे बाबा जो पतो न आहे त ॿियनि खे छा मिली सघंदो, छोकी बाबा त भारत में ईंदा आहिनि न, त भारतवासियुनि खे न पतो आहे। भारतवासियुनि खे एॾो ऊच धर्म स्थापना करे ॾिनी बाबा, उहे ई न ॼाणंदा आहिनि त ॿिया छा ॼाणनि। विलायत में बि हिते ईंदा आहिनि, विलायत खां बि हिते ईंदा आहिनि योग सिखण लाइ। सम्झंदा आहिनि प्राचीन योग भॻवानु सिखाइनि। इहा भावना आहे न, बाबा सम्झाईंदा आहिनि सचो सचो योग त मां ई कल्प कल्प अची करे सेखारींदो आहियां। हिकु ई बार मुख्य ॻाल्हि आहे, पंहिंजी खे आत्मा सम्झ, बाप खे यादि करो। इनखे ई रूहानी योग चइबो आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण ई रूहानी योग आहे। बाक़ी सभिनि जो जिस्मानी योग आहे। ब्रह्म सां योग रखंदा आहिनि, उहो बि बाप त न आहे न, उहो त महतत्व आहे रहण जो स्थान। त राइट हिकु ई बाप आहे, हिकु बाप खे ई सत्य चइबो आहे। इहे बि भारतवासियुनि खे पतो न आहे कि बाबा ही सत्य कीअं आहे। उहे ई सचखंड जी स्थापना कंदा आहिनि। सचखंड ऐं कूड़खंड, तव्हां जॾहिं सचखंड में रहंदा आहियो त हुते रावण राज्य ई न रहंदो आहे। अधु कलाक पोइ रावण राज्य कूड़खंड शुरू थींदो आहे। सचखंड पूरो सतयुग खे चइबो आहे, पोइ कूड़खंड पूरो कलयुग जो अंत। हाणे तव्हां संगम ते वेठा आहियो, न हेॾा न होॾा, तव्हां ट्रैवल था करो। आत्मा ट्रैवल करे थी, शरीर न। कीअं थी ट्रैवल करे? असांजे संस्कार, आदतियूं, पुराणी ॻाल्हियूं, पुराणो सभु कुझु असां भुलिजंदा था वञूं, नयो नयो धारण था कंदा रहूं। हा, त हिन हिसाब सां असांजी आत्मा ट्रैवल थी करे। बाबा अची करे यात्रा करणु सिखलाईंदा आहिनि। हितां खां हुते वञिणो आहे, तव्हांखे इहे सिखलाईंदा आहिनि। उहो माण्हू पोइ स्टार्स, मून आदि तरफ़ वञण जी ट्रैवल कंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो हुन में कोई फ़ाइदो न आहे। हिन चीज़ुनि सां ई सॼो विनाश थियणो आहे, हिन चीज़ुनि सां ई सॼो विनाश थियणो आहे। बाक़ी जो बि एतिरी महिनत कंदा आहिनि सभु व्यर्थ आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे सभु चीज़ूं जो साइंस सां ठहींदियूं आहिनि, उहे भविष्य में तव्हांजे कमु ईंदियूं। उहो भविष्य में असांजे कमु ईंदियूं। इहे ड्रामो ठहियलु आहे न। बेहद जो बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि त केतिरो रिगार्ड रखिणो खपे। टीचर जो वैसे बि ॾाढो रिगार्ड रखंदा आहिनि। टीचर फ़रमान कंदा आहिनि सुठी रीति पढ़ी करे पास थी वञो। अगरि फ़रमान खे न मञंदव त नापास थी वेंदव। बाबा बि चवंदा आहिनि तव्हांखे पढ़ाए करे मां विश्व जो मालिक ठाहींदो आहियां। इहे लक्ष्मी नारायण मालिक आहिनि न, भल प्रजा बि मालिक आहे, परंतु दर्जो त ॾाढो आहे न, दर्जो त ॾाढा आहिनि। भारतवासी बि सभु चवंदा आहिनि असां मालिक आहियूं। ग़रीब बि भारत जो मालिक पंहिंजे खे सम्झंदो। सभु चवंदा आहिनि न असांजो भारत। त साहूकार बि चईंदो, परंतु राजा उन्हनि में फ़र्क़ु त हूंदो न। नॉलेज सां मर्तबे जो फ़र्क़ु थी वेंदो आहे। नॉलेज सां ई होशियार
होशियारी, नॉलेज में बि होशियारी खपे। पवित्रता बि ज़रूरु आहे, त हेल्थ वेल्थ बि खपे। स्वर्ग में सभु आहे न। बाप एम ऑब्जेक्ट सम्झाईंदा आहिनि। दुनिया में ॿियो कोई जी बुद्धि में ये एम ऑब्जेक्ट हूंदी ई न। तव्हां फट सां चईंदा आहियो की असां इहे लक्ष्मी नारायण जहिड़ा ठाहींदा आहियूं। सॼे विश्व में असांजी राजधानी हूंदी। सोचो, पूरे विश्व में असांजी राजधानी हूंदी, है न। त अहिड़ो बाबा जो असांखे एॾी ऊची शिक्षा ॾींदा आहिनि, त उन्हनि जो रिगार्ड रिस्पेक्ट त रखिणो खपे न। वैसे ॾिसो, वैसे त सभिनि जो ई रिगार्ड रिस्पेक्ट रखिणो त खपे न। हर हिकु पंहिंजो पंहिंजो कमु कंदो आहे। हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजी विशेषता आहे। ईअं ई शिव बाबा में बि पंहिंजो उन्हनि जो पार्ट आहे की उहो पूरे विश्व खे पावन ठाहींदा आहिनि, असांखे पढ़ाईंदा आहिनि, असांखे नई दुनिया ठाहे ॾींदा आहिनि। चलो, ॿियो के नातो न, हिन नाते ई तव्हां रिगार्ड रिस्पेक्ट त रखो हुननि जो, है न। हर हिक जो रखिणो खपे। बाबा त चईंदा आहिनि न, हर आत्मा में कोई न कोई विशेषता आहे। इहे शिव बाबा बि हिकु आत्मा आहे, उन्हनि जो इहो पार्ट आहे। त हर हिक जी ॿियो कंहिं रीति सां न, लेकिन आत्मा जे नाते बि असांखे बाबा जो रिगार्ड रखिणो आहे। कोई माण्हू बाबा खे कुझु चई छॾींदा आहिनि न, त बाबा चईंदा आहिनि कि सॼे विश्व में तव्हांजी राजधानी हूंदी। इहे त हाणे पंचायती राज आहे। पहिरियों हुया डबल ताजदारी, पोइ हिकु ताज, हाणे त कोई ताज ई न आहे, है न। बाबा मुरली में बि चयो, इहे चित्र आहिनि डबल सिरताज राजाउनि जे अॻियां सिंगल ताज वारा मथो झुकाईंदा आहिनि। इहे चित्र बि हुजे। हाणे बाबा चईंदा आहिनि, मां तव्हांखे राजाउनि जो राजा डबल सिरताज ठाहींदो आहे। उहो अल्पकाल जे लाइ आहे, इहे 21 जन्मनि जे लाइ। पहिरीं मुख्य ॻाल्हि आहे आत्मा पावन ठहिण जी मुख्य ॻाल्हि आहे। सॾ बि कंदा आहिनि कि अची करे पदत खां पावन ठाहियो। इहे न चईंदा कि राजा ठाहियो। हाणे तव्हां ॿारनि खे बेहज सन्यास आहे, हिन दुनिया सां ई हली वेंदासीं पंहिंजे घर, पोइ हेवन में ईंदासीं। अंदर में ख़ुशी रहणी खपे। जबकि सम्झंदा आहिनि असां घर वेंदासीं, पोइ राजाई में ईंदासीं, पोइ मुरझाइश, दुख आदि इहे सभु छो थियणो खपे, है न। कोई बि ॻाल्हि ते असांखे त पतो आहे न, हाणे असांखे घर हलिणो आहे। बाक़ी थोरा ॾींहं हिते बाबा सां गॾु त सुठो आहे न। पोइ बि दुखी छो थींदा आहिनि। जबकि असां वेंदासीं, पोइ ईंदासीं नई दुनिया में, त दुख त न थियणो खपे न, मुरझाइश न अचणी खपे। असां आत्मा घर वेंदासीं, पोइ पुनर्जन्म नई दुनिया में वठंदासीं। ॿारनि खे स्थाई ख़ुशी छो न रहंदी आहे। माया जो ऑपोज़िशन ॾाढो आहे, हिन में ख़ुशी कम थी वेंदी आहे। पतित पावन ख़ुदि चईंदा आहिनि, मूंखे यादि करो त तव्हांजा जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहींदा, है न। तव्हांजा जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। पतित पावन ख़ुदि चईंदा आहिनि, मूंखे यादि करो त तव्हांजे जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो न, ॼाणंदा आहियो। पोइ असां पंहिंजे राजस्थान में हली वेंदासीं, है न। ॼाणंदा आहियो, पोइ असां पंहिंजे राजस्थान में हली वेंदासीं। बाबा खे यादि करण सां सभु पाप भस्म थी वेंदा। सुदर्शन चक्रधारी ठही वेंदा, पोइ पंहिंजे राजस्थान में हली वेंदा। हिते भिन्न भिन्न प्रकार जे राजाऊं हुया। हाणे रूहानी राजस्थान ठहिणो आहे, स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। क्रिश्चन माण्हू हेवन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। उहो मुक्तिधाम खे हेवन चई ॾींदा आहिनि। ईअं न कि हेवनली गॉड फादर कोई हेवन में रहंदा आहिनि, उहो त रहंदा ई आहिनि शांति धाम में।
हाणे तव्हां पुरुषारथ कंदा आहियो पैराडाइज़ में वञण लाइ। बाबा त रहंदा ई आहिनि शांती धाम में, हेवन में थोरी रहंदा आहिनि बाबा। बाबा त रहंदा ई आहिनि शांती धाम में। हाणे तव्हां पुरुषारथ कंदा आहियो पैराडाइज़ में वञण लाइ। इहो फ़र्क़ु ॿुधाइणो आहे। गॉड फादर आहे मुक्ति धाम में रहण वारो, हेवन नई दुनिया खे चइबो आहे। फादर ई अची करे पैराडाइज़ जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां जेके शांती धाम चईंदा आहियो उन्हनि खे उहे माण्हू हेवन सम्झंदा आहिनि। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि नॉलेज त ॾाढी सहज आहे, इहे पवित्र ठहिण जी नॉलेज आहे। मुक्ति जीवन मुक्ति में वञण जी नॉलेज आहे जो बाप ई अची करे ॾेई सघंदा आहिनि। त इहा कोई बि पुछे सभु ईअं ई चईंदा आहिनि, इहा बि ईअं ई था चवनि, त तव्हां चई सघंदा आहियो कि न हिन ज्ञान सां तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी, हिन ज्ञान सां तव्हां स्वर्गवासी थी वेंदव, हिन ज्ञान सां तव्हांजी आत्मा खे या त मुक्ति मिली वेंदी परम धाम में या जीवन मुक्ति प्राप्त थींदी। जॾहिं कंहिंखे फांसी ॾींदा आहिनि त अंदर में इहे ई रहंदो आहे न, असां भॻवान वटि वेंदासीं। फांसी ॾियण वारा बि चईंदा आहिनि गॉड खे यादि करो। गॉड खे ॼाणंदा ॿई न आहिनि, उन्हनि खे त उन्हनि जो उन समय पंहिंजा मित्र संबंधी आदि यादि पईंदा आहिनि। गायन बि आहे न अंतकाल जो श्री सिमरे, कोई न कोई यादि रहंदो आहे। सत्युग में ई मोहजीत रहंदा आहिनि, हुते ॼाणंदा आहिनि। असां हिकु खल छॾे ॿियो वठंदा आहियूं, हुते यादि करण जी दरकार न आहे। हिन करे चईंदा आहिनि दुख में सिमरन सभु करे। हिते दुख आहे इन करे यादि कंदा आहिनि भॻवान सां कुझु मिले। हुते त सभु कुझु मिलियो ई हूंदो। तव्हां चई सघंदा आहियो असांजो उद्देश्य आहे मनुष्य खे आस्तिक ठाहिणु, धणी ठाहिणु, है न। त असांजो उद्देश्य छा आहे? मनुष्य खे आस्तिक ठाहिणु। आस्तिक केरु हूंदा? जो ख़ुदि खे ऐं बाप खे ॼाणे। धणी ठाहिणु, आत्मा खे ज्ञान गुण शक्तियुनि सां धनवान करणु। हाणे त सभु निधन जा आहिनि, सभु धणका ठहींदा। सुख शांती संपत्ति जो वरसो ॾियण वारो त बाबा ई आहे। हिन लक्ष्मी नारायण जी केतिरी वॾी आयु हुई, इहे बि ॼाणंदा आहियो। भारतवासियुनि जी पहिरियों आयु ॾाढी वॾी रहंदी हुई, हाणे नंढी आहे। छो नंढी थी वई इहे बि कोई ॼाणंदो न आहे। तव्हांजे लाइ त ॾाढो सहज थी वियो आहे सम्झणु सम्झाइणु, सो बि नंबरवार। सम्झानी हर हिक जी पंहिंजी पंहिंजी आहे। जो जीअं धारणा कंदा ईअं सम्झाईंदा आहिनि। जो जंहिं आत्मा में जेतिरी धारणा थींदी उन अनुसार ई सम्झाईंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, जीअं बाप सदैव आत्म अभिमानी आहे, ईअं आत्म अभिमानी रहण जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। हिकु बाप खे दिलि सां प्यार सां यादि कंदे कंदे बाप सां गॾु मथे घर हलणो आहे, पोइ वापसि हेठि अचिणो आहे। बेहद जे बाप जो ॿियो आहे, बेहद जे बाप जो पूरो रिगार्ड रखिणो आहे, अर्थात बाप जे फरमान ते हलणो आहे। बाबा जे फरमान ते हलणो आहे। रिगार्ड रखणु मतिलबु उन्हनि जे फरमान ते हलणु। बाबा जो पहिरियों फरमान ई आहे ॿार सुठी रीति पढ़ी करे पास विद ऑनर्स थी वञो।
पास विद ऑनर्स अर्थात अंत में बस मां आत्मा ऐं बाबा, ॿियो कुझु बि यादि न हुजे। हिन फरमान खे पालन करिणो आहे। वरदाना शक्तिशाली सेवा द्वारा निर्बल में बल भरण वारा सच्चा सेवादारी ठहो। सच्चा सेवादारनि जी वास्तविक विशेषता आहे निर्बल में बल भरण जे निमित्त ठाहिणु। सेवा त सभी कंदा आहिनि, लेकिन सफलता में जो अंतर ॾेखारे में ॾींदो आहे उनजो कारण आहे सेवा जे साधननि में शक्ति जी कमी आहे। जीअं तलवार अगरि जौहर न हुजे तलवार में त उहा तलवार जो कमु न कंदी आहे। ईअं सेवा जे साधन बि यदि यादि जी शक्ति जो जौहर न हूंदो उन्हनि में, सेवा जे साधननि में अगरि यादि जी शक्ति जो जौहर न हूंदो त सफलता न आहे। इन करे शक्तिशाली सेवादारी ठहो, है न, शक्तिशाली सेवादारी ठहो। हर चीज़ के बाबा जो सम्झी करे बाबा जी यादि में रही करे यूज़ करो त साधननि में बि शक्ति भरिजी वेंदी। निर्बल में बल भरे करे क्वालिटी वारी आत्मायूं कढो तरी चईंदासीं सच्चा सेवादारी। स्लोगन आहे हर परिस्थिति के उड़ती कला जो साधन समझी करे सदा उड़दा रहो। उड़दा रहो मतलब फटाफट उनके पार करो। अव्यक्त इशारो, वैसे अशरीरी थियणु सहज आहे, लेकिन जंहिं समय कोई ॻाल्हि साम्हूं हुजे, कोई सर्विस जे झंझट साम्हूं हुजनि, कोई हलचल में लाइण वारी परिस्थिति हुजे, अहिड़े समय ते सोचो अशरीरी थी वञो। इन जे लाइ ॾाढे समय जो अभ्यास खपे। सोचण ऐं करणु साथ साथ हलणु, तॾहिं अंतिम पेपर में पास विद ऑनर्स थी सघंदासीं। जॾहिं ॾाढो शोर शराबो हुजे, ॾाढियूं आवाज़ूं ईंदियूं हुजनि, हुन समय ख़ुदि खे मां आत्मा परमधाम निवासी आहियां, हुन समय अनुभव करे ॾिसो त इहे ॾाढे समय जो अभ्यास कंदासीं न। छो जो अंत समय त ॾाढो शोर शराबो हूंदो, हाई घोड़ा हूंदो, हलचल हूंदी, साम्हूं अलाए छा छा हुजे। बाबा त चवंदा आहिनि न रक्त जी नदियूं वहंदियूं, ईअं थींदो, है न। त अहिड़े समय ते असां बाबा जी यादि में रही सघूं त ख़ासि इहा अभ्यास करो। तॾहिं अंतिम पेपर में पास विद ऑनर्स थी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।